बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यूनिट 29 माइट जो असां सेक्शन बी पढ़ंदासीं. आई माइट इज़ इक्वल टू इट इज़ पॉसिबल दैट आई विल. माना इहो शक आहे त मां इहो कमु कंदुसि. इट इज़ पॉसिबल माना इहो आहे शक, इहो आहे इम्कान, इहो आहे मुमकिन, यानी इन शइ जा इम्कान आहिनि त मां हीउ कमु कंदुसि. हाणे जुमिला पढ़ंदासीं, इन मां वज़ाहत चिटी थी वेंदी. हाणे आई माइट गो टू द सिनेमा दिस इवनिंग. माना थी सघे थो त अॼु मां राति जो सिनेमा ते वञा, मतां बि सिनेमा ते वञा, कहिड़ी ख़बर मां सिनेमा ते वञा, बट आई एम नॉट श्योर, पर मूंखे पक न आहे. माना मां इहा ॻाल्हि पक सां नथो चई सघां. इन जो मतिलबु इहो थियो, हेॾो भरिसां लिखियलु आहे इट इज़ पॉसिबल, माना इम्कान आहिनि या शक आहे दैट आई विल गो, त मां वेंदुसि. इहा पकी ॻाल्हि न आहे. माना I might go to the cinema this evening, but I'm not sure. हाणे ॿियो जुमिलो था पढ़ूं. ए बी सां थो ॻाल्हाए, फर्ज़ी नाला आहिनि. वैन इज़ रिबेका गोइंग टू फोन यू. रिबेका तोॾे फ़ोन केॾी महिल कंदी? हुन चयोसि आई डोंट नो, मूंखे का बि ख़बर कान्हे. शी माइट फोन दिस आफ्टरनून. थी सघे थो अॼु मंझंदि जो मथां फ़ोन करे, कहिड़ी ख़बर मंझंदि जो फ़ोन करे. When is Rebecca going to phone you? I don't know. She might phone this afternoon. हाणे ॿियो जुमिलो था पढ़ूं. टेक एन अम्ब्रेला विथ यू, इट माइट रेन. पाण सां छटी खई वञ, मथां मींहुं वसई. थी सघे थो त मींहुं वसे, कहिड़ी ख़बर मींहुं वसे. Take an umbrella with you. It might rain. Thanks. You always think ahead. बाय अ लॉटरी टिकट. माना लॉटरी टिकट वठि. हाणे लॉट चइबो आहे भाॻ खे. टिकट माना हिकिड़ी सूरती, जीअं असां चऊं सूरती खोलबी आहे, सूरती वठिबी आहे. उहा हिकिड़े क़िस्म जी सूरती हूंदी आहे जेका निकिरंदी आहे लॉटरी टिकट. पोइ पैसनि सां वठिबी आहे, पोइ हुन में इनाम निकिरंदो आहे. हाणे उहा ॻाल्हि तूं करेसि त बाय अ लॉटरी टिकट, माना लॉटरी टिकट तूं ख़रीद कर वठि. यू माइट बी लकी. थी सघे थो त तुंहिंजो भाॻ खुली पए. कहिड़ी ख़बर मथां भाॻ खुलई, मथां भाॻ निकिरी पवई, यानी पैसा निकिरी अचनि तुंहिंजा 2-3 लख रुपया, त केॾो न फ़ाइदो थींदो. कारदार वठंदे या जॻह वठंदे या ॿियो कुझु वठी सघीं थो. हाणे इन जो मतिलबु इहो थियो परहैप्स यू विल बी लकी. थी सघे थो त तुंहिंजा भाॻ खुलनि, थी सघे थो त तुंहिंजो माना को भाॻ अची वञे, ज़ाहिर थी पए. Hey, buy a lottery ticket. You might be lucky. हाणे ए बी सां थो ॻाल्हाए. आर यू गोइंग आउट टुनाइट. माना अॼु राति ॿाहिरि वेंदे, वञी थो ॿाहिरि, वञी रहियो आहीं. माना पको प्रोग्राम अथई को ॿाहिरि वञण जो. आई माइट सवली सिंधी में चवंदासीं ॾिसां, कहिड़ी ख़बर, मतां बि, थी सघे थो, शायदि. यानी आई माइट गो आउट, यानी सॼो जुमिलो हिन में इहो थींदो. थी सघे थो त मां ॿाहिरि वञा, मतां बि ॿाहिरि वञा, ॾिसां मां ॿाहिरि वञा, कहिड़ी ख़बर मां ॿाहिरि वञा. अञा सिंधी में ॿिया जुमिला हिन में असां ॻाल्हाए सघूं था, पर इहा शक जी ॻाल्हि आहे. Are you going out tonight? I might. Are you going out tonight? I might. हाणे चए थो स्टडी द डिफरेंस. हाणे जेको फ़र्क़ु आहे उनखे तव्हां पढ़ो इन ॿिन्ही में. हाणे आई एम प्लेइंग टेनिस टुमारो. सुभाणे मां टेनिस खेॾंदुसि. इहो श्योर आहे, पक आहे इहा, छो जो कंटिन्यूस टेंस इस्तेमालु थियो. माना इहो तव्हां यू हैव अरेंज्ड टू डू इट, यू हैव डिसाइडेड टू डू इट. माना इन तव्हां करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे, तव्हां बंदोबस्तु करे छॾियो आहे, इंतिज़ामु करे छॾियो आहे. इन करे इहो पको कमु आहे. इन करे प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस इस्तेमालु कई तव्हां फ्यूचर जे लाइ. हाणे आई माइट प्ले टेनिस टुमारो. थी सघे थो त मां सुभाणे टेनिस खेॾां. इहो पॉसिबल आहे, माना इम्कान आहिनि, यानी शक आहे. माना इहो सुभाणे जे लाइ आहे, पर इहो तइ थियलु प्रोग्राम न आहे, इहो न पको प्रोग्राम न आहे. साॻियो मथियों जुमिलो हुयो, उन जे पारां वरी हेठियां जुमिलो इस्तेमालु थियो, उन में शक ॾेखारे वियो, मथे में पक ॾेखारी वई. माना सम्झो त पक ॾेखारण लाइ तव्हां कंटिन्यूस टेंस इस्तेमालु कंदव, शक ॾेखारण लाइ तव्हां माना माइट मॉडल वर्ब इस्तेमालु कंदव, मे बि इस्तेमालु करे सघिजे थो. I'm playing tennis tomorrow, sure. I might play tennis tomorrow. Possible. I'm playing tennis tomorrow. I might play tennis tomorrow. Rebecca is going to phone later. Rebecca देर सां, माना थोरी देरि खां पोइ फ़ोन कंदी. माना उन तइ करे छॾियो आहे, उन ॿुधाए छॾियो आहे त बाबा देरि सां मां फ़ोन कंदमि रिबेका. हाणे रिबेका माइट फ़ोन लेटर. थी सघे थो त रिबेका देरि सां फ़ोन करे, कहिड़ी ख़बर मतां देरि सां फ़ोन करे, मतां बि देरि सां फ़ोन करे. इहा पॉसिबल आहे, माना इन में शक आहे. बाक़ी जेको मथियों जुमिलो आहे कंटिन्यूस टेंस वारो, इहा श्योर आहे, माना पक आहे, इहो यकीनी ॻाल्हि आहे. Rebecca is going to phone later, sure. Rebecca might phone later. Possible.
Rebecca is going to phone later. Rebecca might phone later. हाणे सेक्शन सी था पढ़ूं आई माइट नॉट माना इट इज़ पॉसिबल दैट आई विल नॉट माना इम्कान आहिनि या शक आहे त मां इहो कमु यानी न कंदुसि यानी इहो ॾिसां थी सघे थो त मां इहो कमु न कयां हाणे जुमिला था पढ़ूं आई माइट नॉट गो टू वर्क टुमारो थी सघे थो त मां सुभाणे कम ते न वञा कहिड़ी ख़बर मतां कम ते न वञा ॾिसां मतां मां कम ते न वञा यानी इट इज़ पॉसिबल दैट आई विल नॉट गो माना शक आहे त मां न वेंदुसि या ईअं सम्झो त इम्कान आहिनि त मां कम ते न वेंदुसि यानी शक जी ॻाल्हि आहे पक का बि न आहे हिन में I might go to work tomorrow. ॿियो जुमिलो था पढ़ूं सू माइट नॉट कम टू द पार्टी थी सघे थो त सू पार्टी ते न अचे मतां बि सू पार्टी ते न अचे कहिड़ी ख़बर पार्टी ते न अचे सू अहिड़ी तरह सां जेके तव्हां जुमिला जे पहिरों ॻाल्हायो उहे ॻाल्हाए सघो था पर इन में शक वारा जुमिला आहिनि पक न आहे यानी इट इज़ पॉसिबल दैट शी विल नॉट कम माना इम्कान आहिनि या शक आहे त उहा न ईंदी हाणे जेकॾहिं माइट नॉट जे पारां जुमिलो इस्तेमालु कयो था त इते तव्हां ॾिसो त इट इज़ पॉसिबल चयो वियो आहे उनखां बाद जेको आहे सो नेगेटिव जो जुमिलो इस्तेमालु थियो आहे जीअं दैट आई विल नॉट दैट शी विल नॉट कम अहिड़ी तरह सां जेके बि जुमिला हिन में इस्तेमालु थिया त उहे बाद में जेको आहे सो विल नॉट सां माना नेगेटिव इस्तेमालु थी आहे पर हेॾो पॉज़िटिव में इस्तेमालु थियो आहे माना इहा शइ इन शइ जो शक आहे त इहा शइ हीअं न थींदी Sue might not come to the party. Oh, I'm so sorry to hear that. I'm sure she has a good reason. हाणे असां सेक्शन डी था पढ़ूं मे यू कैन यूज़ मे इन द सेम वे माना साॻे ई तरीक़े सां साॻी माना में साॻियो ई मतिलबु हूंदो साॻियो ई मफ़हम हूंदो उन जे पारां तव्हां मे बि इस्तेमालु करे सघो था जीअं ॾिसो आई मे इज़ इक्वल टू आई माइट माना आई मे जो मतिलबु साॻियो ई आहे जीअं आई माइट जो आहे जीअं मथां सभु जुमिला पढ़ियासीं इहे तव्हां मे सां बि इस्तेमालु करे सघो था आई मे गो टू द सिनेमा दिस इवनिंग थी सघे थो त अॼु राति मां सिनेमा ते वञा यानी सॼो जुमिलो माइट सां बि ईअं थींदो त आई माइट गो टू द सिनेमा दिस इवनिंग I may go to the cinema this evening. I might go to the cinema this evening. अहिड़ी तरह सां सू मे नॉट कम टू द पार्टी थी सघे थो त सू पार्टी ते न अचे यानी सॼो जुमिलो जेकॾहिं माइट सां इस्तेमालु कयूं उहो ईअं थींदो त सू माइट नॉट कम टू द पार्टी माना थी सघे थो त सू पार्टी ते न अचे Sue may not come to the party tonight. Oh, I'm so sorry to hear that. I'm sure she has a good reason. Sue may not come to the party. हाणे मे आई जी माना इहा आहे त इज़ इक्वल टू इज़ इट ओके टू माना इज़ इट ओके टू डू समथिंग माना ईअं कजे त इहो सही आहे या कैन आई डू माना इहो मां करे सघां थो मे आई आस्क अ क्वेश्चन सवाल पुछांव सवाल पुछी सघां थो यानी इज़ इट ओके टू आस्क अ क्वेश्चन या कैन आई आस्क अ क्वेश्चन जो मतिलबु आहे सवाल पुछांव May I ask a question? Yes, of course. Please go ahead. ॿियो जुमिलो आहे मे आई सिट हियर छा हिते मां वेहां यानी इज़ इट ओके टू सिट हियर कैन आई सिट हियर मे आई सिट हियर कुड आई सिट हियर अहिड़ी तरह सां इहे सभु इस्तेमालु थी सघंदा आहिनि हुन चयोसि येस ऑफ May I sit here? Yes, of course. May I sit here? Yes, of course.